शिकारपुर जमियत तुलबा इस्लाम तरफ़ां डॉक्टर निमरता ऐं दुआ मंगीअ जे इंसाफ़ लाइ लखीदर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज कंदड़नि अब्दुल बारी ओढाणो, मसरूर फुलपोटरो, तैयब मेखो ऐं ॿियनि चयो त शागिर्द यूनियन खे बहाल कयो वञे। शागिर्द यूनियन जे नाले ते मुल्क में बेहयाई ऐं फहाशीअ खे रोकियो वञे। हिननि चयो त सिंध में नियाणियुनि सां नाजाइज़ियूं थी रहियूं आहिनि। हिननि आला अख़्तियारनि खां घुर कई त खेनि डॉक्टर निमरता ऐं दुआ मंगीअ सां इंसाफ़ करे ऐं शागिर्द यूनियन खे बहाल कयो वञे।